अस्सलाम वालेकुम दोस्तों, हींअर असां मौजूदु आहियूं लाड़काणे ऐं ख़ैरपुर खे मिलाईंदड़ जेका पुल आहे दरिया जे मथां सिंधू दरिया। ही तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ॾिसी सघो था। सिंधू दरिया जेको कैलाश पर्बत खां केटी बंदर ताईं वहे थो ऐं ही पूरे पाकिस्तान सां गॾोगॾु पूरी सिंध खे सरियाब करे थो ऐं सरो सब्ज़ करे थो, जंहिंमां इंसानी जानूं फ़ाइदो वठनि थियूं, फ़सुल ऐं सरो सब्ज़ सिंध थिए थी। ऐं अॼु असां सां गॾु हिकिड़े सिंधू दरिया ते असांजो बहितरीनु हिकिड़ो आर्टिस्ट बि आयो आहे, मोहतरम अब्दुल सत्तार लाड़ी। तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ॾिसी सघो था। सत्तार फ़ोटोग्राफी वग़ैरह करे थो। असीं सत्तार खां पुछंदासीं त सिंधू दरिया ते अची छा था महसूसु कयो। सत्तार सां तव्हांखे सवालु कंदासीं त सिंधू दरिया ते अची तव्हां छा था महसूसु कयो। सभिनी दोस्तनि खे सभ खां पहिरियां अस्सलाम वालेकुम, या अली मदद, जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ जी धरती, जिए लतीफ़ जी ॿोली। भाउ मिंटा त सचमुची त जॾहिं बि सखर वारे पुल जो क्रॉसिंग थींदो आहे या ख़ैरपुर वारो या कोटली, जेके बि असांजे सिंधू दरिया खां पुलियूं क्रॉस थींदियूं, ऐं मां कॾहिं पंहिंजी गाॾी ते हूंदो आहियां लोकल, त मां उते स्टॉप कंदो आहियां। ऐं हींअर तमामु घणी ख़ुशी जो तूं मूं सां गॾु बि आहीं। ऐं जॾहिं सिंधू दरिया थींदो आहे सचमुची त मुंहिंजी दिलि बाग बहार थी वेंदी आहे। एॾो दिलि खे सुकून ईंदो आहे जॾहिं मां सिंधूअ जो नज़ारो कंदो आहियां। ऐं मां इहो ई रब खे दुआ घुरंदुमि त मुंहिंजा मालिक जेकी बि ज़िंदगी आहे ऐं जेतिरी दिनी आहे अल्हम्दुलिल्लाह ऐं किथों बि गुज़र ते नसीबु कंदो कर, सिंधू दरिया जो नज़ारो असांखे नसीबु कंदो कर। हीअ अखियूं सिंधू दरिया ॾिसनि। बिल्कुलु सतारा, असां वटि अक्सर हिकिड़ी दुआ आहे जेके अमड़ियूं पंहिंजे पुटनि खे कंदियूं आहिनि, घरवारियूं पंहिंजे वरनि खे कंदियूं आहिनि, भेणूं पंहिंजे भाइरनि खे कंदियूं आहिनि त जेसीं सिंधूअ में पाणी रहे तेसीं तव्हांजी हयाती रहे। ऐं एॾी वॾी बहितरीनु दुआ कंदियूं आहिनि। ऐं सिंधू आहे वाहिद सिंधू ई आहे जेको सिंध खे मालामाल कयूं वेठो आहे। ऐं हिन सिंधू जे करे असांजी सिंध मालामाल आहे, सरो सब्ज़ आहे। छो त ज़राअत थींदी त असांजो मुल्क तरक़ी कंदो ऐं ज़राअत जो असांजे मुल्क असांजी धरतीअ में वॾो हिसो आहे, जंहिंजे करे असांजो अल्हम्दुलिल्लाह मुल्क पाकिस्तान सिंध ख़ुशहाल आहिनि। वरी तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो। दोस्तो, हीअ तव्हां वरी बि सिंधूअ जो नज़ारो करे सघो था।